दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाँ उम्मीद आहे त अॼु जी जेका टेस्ट थी आहे 22 तारीख़ ते उहा अव्हांजी सही थी हूंदी। हाणे मैथामेटिक्स जा सवाल जेके असां वटि पहुता आहिनि या जिन दोस्तनि असां शेयर कया आहिनि उहे कुझु हे आहिनि जेके अचो ॾिसूं कीअं थींदा। ठीकु आहे दोस्तों, हाणे असां जेको पहिरियों मैथामेटिक्स जो सवाल असां वटि पहुतो आहे उहो आहे चए थो ट्रेंगल विथ 2 इक्वल साइड्स। हाँ चए तो जेकॾहिं का असांजी ट्रेंगल हुजे ऐं उन जूं ॿ साइड्स पाण में छा हुजनि बराबरि हुजनि त हाणे उन एंगल खे असां छा चवंदा आहियूं। हाणे अचो ॾिसूं दोस्तों, त हाणे मसइलन हिकिड़ी असांजी दोस्तों ट्रेंगल आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हीअ असांजी हिकिड़ी ट्रेंगल आहे ABC। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन में छा चए ॿ साइड्स छा हुजनि हिन में पाण में इक्वल हुजनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे मिसाल तौरु हाणे हीअ छा असांजी 5 सेंटीमीटर आहे साइड। ठीकु आहे दोस्तों, ऐं ॿी हीअ साइड बि जेका छा आहे दोस्तों 5 सेंटीमीटर आहे। त हाणे हिन में ॾिसो जेके ॿ साइड्स छा थियूं पाण में बराबरि थी वियूं त असांजी अहिड़ी ट्रेंगल जंहिंमें असांजूं ॿ साइड्स पाण में छा हुजनि बराबरि हुजनि त असां उनखे छा चवंदा आहियूं आइसोस्केल्स ट्रेंगल चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॿ साइड्स पाण में बराबरि हुजनि त उनखे असां छा चवंदासीं आइसोस्केल्स ट्रेंगल चवंदासीं। ठीकु आहे दोस्तों, छा माना उहा ट्रेंगल जंहिंजूं ॿ साइड्स पाण में बराबरि हुजनि असां उनखे छा चवंदा आहियूं आइसोस्केल्स ट्रेंगल चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे उनखां पोइ जेको असांजो सुवालु आहे त x² प्लस y² छाजे बराबरि थींदो। छा x² प्लस y² छाजे बराबरि थींदो जॾहिं असांजो x बराबरि हुजे 2 जे ऐं y बराबरि हुजे -3 जे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हीअ छा असांजो x² प्लस y²। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते x जे जॻह ते मां 2 रखां ऐं y जे जॻह ते -4 रखां। ठीकु आहे दोस्तों, जेको आहे सो x जे जॻह ते मां रखां थो 2² प्लस हाणे y आहे y जे जॻह ते मां घणा रखां -4 जा स्क्वायर। ठीकु आहे दोस्तों, हाणे ॿिनि जो स्क्वायर छा थींदो असांजो 4 प्लस वरी 4 जो स्क्वायर दोस्तों छा थींदो असांजो 16 थींदो। त हाणे हिन जो जेको जवाबु आहे असांजो जेको दोस्तों आहे 20। हाणे जेको 20 वारो जेको असांजो ऑप्शन आहे उहो छा असांजो सही ऑप्शन आहे। त हाणे x² प्लस y² जो जवाबु छा आहे असांजो 20 आयो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे उनखां पोइ जेको असांजो आहे हाफ ऑफ सर्किल इज़ कॉल्ड। हाणे छा दोस्तों हीअ जेको 3 नंबर असांजो सुवालु अचे थो हाफ ऑफ सर्किल। हाणे सर्किल जो छा हुजे असांजो हाफ हुजे त असां उनखे छा चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे जिन दोस्तनि मूंखे ॾसियो आहे त असां जेको हाफ ऑफ सर्किल असांजो जेको मतिलबु ऑप्शन जेको टिक करे रहिया आहियूं उहो असां रेडियस टिक करे रहिया आहियूं। त हाणे जेको असांजो हाफ ऑफ सर्किल आहे उहो असांजो रेडियस न थींदो आहे। हाणे अचो ॾिसूं हाफ ऑफ सर्किल छा थींदो आहे दोस्तों। हाणे हे छा आहे असांजो को बि हिकिड़ो छा आहे असांजो सर्किल आहे। ठीकु आहे दोस्तों, हे छा थी असांजो को बि सर्किल थी वियो। हाणे हे हिन जो सेंटर आहे। ठीकु आहे, हाणे असांजो छा थी वियो असांजो डायामीटर थी वियो। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिकु असांजो मुकमल सर्किल आहे। हे छा आहे असांजो मुकमल हिकिड़ो सर्किल आहे। हाणे इन जो असां छा कयूं हाफ कयूं। हाणे मिसाल तौरु अव्हांखे सम्झाइण जे लाइ मां हिन जो हाफ कयां माना हिकिड़ो हथु छा करे छॾियां हिन जो मां ख़तमु करे छॾियां। त बाक़ी ॾिसो दोस्तों हे हिसो बचंदो सर्किल जो। त हाणे हे ॾिसो छा थी वियो असांजो हाफ ऑफ सर्किल थी वियो। छा थी वियो असांजो दोस्तों हाफ ऑफ सर्किल थी वियो। ठीकु आहे दोस्तों, हाणे हाफ ऑफ सर्किल जेको हूंदो आहे दोस्तों असां हुनखे असां छा चवंदा आहियूं सेमी सर्किल चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हाफ ऑफ सर्किल जेको असांजो थींदो उहो छा थींदो असांजो सेमी सर्किल आहे। जेको ऑप्शन आहे असांजो उहो बिल्कुलु सही थींदो। हाँ दोस्तों, हे ॿियो जेको असांजो सुवालु मिलियो आहे दोस्तनि सां शेयर कयो आहे उहो चए थो HCF ऑफ 39 एंड 52। हाणे जेके असांजा हे 39 ऐं जेके असांजा 52 आहिनि जो असांजो HCF छा थींदो हाईएस्ट कॉमन फैक्टर छा थींदो। अचो ॾिसूं। हाणे पहिरियों असां 39 जो जेको आहे सो सक्सीसिव डिवीजन कयूं त हाणे 13 जो खोड़ो हिन ते वेंदो दोस्तों असांजो 3 दफ़ा ऐं 3 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो वेंदो। ठीकु आहे दोस्तों, हाणे पोइ छा आहे असांजो 52 आहे। हाणे 52 ते असां जेको आहे खोड़ो हणंदासीं 3 जो खोड़ो हणूं त 1 टिकी 3 जेको आहे सो 2 विया हेॾे। हाणे हिन ते 3 जो खोड़ो नथो वञे असां हिन ते जेको खोड़ो हणंदासीं जेको 2 जो हणूं त 2 ॾूं 4 1 ॿियो हेॾे 6 ॾूं 12। ठीकु आहे दोस्तों, वरी 2 जो खोड़ो हणंदासीं हे थींदा असांजा 13 वरी 13 जो खोड़ो हणंदासीं त असांजा 1 थींदो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॾिसो हाणे 13 जा असांजा जेके फैक्टर निकिता उहे निकिता असांजा 3 ऐं ॿियो घणा निकिता असांजा 13 ऐं 52 जा जेके असांजा निकिता 2 ऐं 13। ठीकु आहे दोस्तों, हाणे असां हिन में ॾिसंदासीं हे जेके असांजा फैक्टर निकिता आहिनि उन में चए छा थो H माना छा हाईएस्ट कॉमन फैक्टर। हाँ हे जेको ॾिसो दोस्त हे भी फैक्टर आहिनि हे भी फैक्टर आहिनि इन में ज़ाहिर थी वियो हे भी फैक्टर हाँ उन में हाईएस्ट असांखे कहिड़ो आहे ऐं उहो ॿिन्ही में छा हुजे कॉमन हुजे। हाँ हिन में दोस्तों ॾिसो
हाईएस्ट असांजे 13 आहे ऐं ॿिन्ही में छा आहे असांजो कॉमन बाय, त असांजो हाईएस्ट कॉमन फैक्टर थींदो उहो छा थींदो असांजो 13 वञी थींदो असांजो। ठीकु आहे दोस्तों, माना हाईएस्ट बि हुजे ऐं ॿिन्ही में छा हुजे कॉमन बि हुजे त उहो छा हूंदो असांजो HCF हूंदो आहे। त हाणे असांजो 39 ऐं 52 जेको असां HCF निकिरंदो उहो छा निकिरंदो असांजो 13 निकिरंदो। ठीकु आहे दोस्तों, ऐं ॿियो सुवालु असांजो 19 जो जेकॾहिं असां स्क्वायर कयूं त उनजो जवाबु छा ईंदो। हाणे 19 जो जेकॾहिं दोस्तों असां स्क्वायर कंदासीं त हाणे इन जेको असांजो 19 जो स्क्वायर कंदा जवाबु असांजो छा ईंदो आहे 361 ईंदो। माना हाणे जेको 361 वारो जेको असांजो ऑप्शन आहे उहो छा आहे बिल्कुलु सही आहे। वरी बि तव्हां हिनखे स्क्वायर जेकॾहिं छॾाइणु चाहियो त हीअं थींदो असांजो 19 दरमिया 19 नाना असांजो छा थींदो नाना 81 1 8 8 1 9 ये छा थींदो असांजो 17 1 9 1 1 1। ठीकु आहे दोस्तों, त हे छा थींदो असांजो ठीकु आहे दोस्तों। हाणे 19 जो जेको असांजो स्क्वायर थींदो उहो असांजो छा थींदो 361 या हीअं बि तव्हां करे सघो था 19 खे 19 सां असां मल्टीप्लाई कंदासीं त असांजो जेको जवाबु ईंदो उहो छा ईंदो असांजो 361 ईंदो। हाणे जेको 361 वारो असांजो ऑप्शन आहे उहो छा असांजो बिल्कुलु करेक्ट ऑप्शन आहे।